मटियारी टाउन कमेटी जे मुलाज़िमनि जूं 3 महीननि खां बंदि पियल पगारुनि जो मसइलो अञा ताईं हल न थी सघियो आहे। मटियारी टाउन कमेटी मुलाज़िमनि यूनियन तरफ़ां 5 ॾींहं अॻु कमु छॾे हड़ताल जो ऐलान कयो वियो, जंहिं बाद मटियारी शहर जा मुख्य रोड रस्ता, मेन बस स्टॉप मटियारी, हाई स्कूल रोड, तालका अस्पताल मटियारी, एजुकेशन ऑफिस रोड, पीरज़ादा मोहल्ला, बाकिलपोटा मोहल्ला, जामोट मोहल्ला समेत ॿिया इलाइक़ा गंदे पाणी सां भरिजी विया आहिनि, जॾहिं त शहर में गंदगीअ जा ढेर लॻी विया आहिनि, जंहिं सबबु शहरी काफ़ी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। होॾां मटियारी टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद सिकंदर अली शाह ऐं टाउन ऑफिसर आगा आबिद जे विच में हलंदड़ तकरार इख़्तिलाफ़ अञा ताईं ख़तमु न थी सघिया आहिनि। उन हवाले सां 2 ॾींहं अॻु मटियारी ज़िला चेयरमैन मखदूम फ़खुरज़मा ॿिन्ही धुरियुनि खे संदसि ऑफिस में घुरायो वियो हो, जिते ॿिनि धुरियुनि खे रज़ामंदी ज़ाहिर कई हुई, पर बैंक में पहुचण बाद वरी मामला बिगड़ी विया। जेकॾहिं सूरतहाल अञा ताईं बरक़रार आहे, होॾां यूनियन अॻुवाण तरफ़ां उहो मौक़िफ़ अपनायो पियो वञे त जेसीं ताईं असांजूं पघारूं जारी नथियूं थियनि तेसीं ताईं हड़ताल बरक़रार रखंदासीं। ॿिए तरफ़ मटियारी शहर जी सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जो चवणु आहे त मुलाज़िमीन खे जल्द खां जल्द पघारूं जारी करे शहर खे गंदे पाणीअ खां साफ़ कयो वञे, जीअं शहरी ॿिटी अज़ाब खां निकिरी सघनि।